सॉरी साथियों चन्ना अवार्ड उठे पई डायरेक्टर जनरल आहिनि सिंध इंस्टीट्यूट के हिमत जॉन कासिम साईं नज़ीर हुसैन कलोड़ो साहिब जे खां अवार्ड उठे पई सादिया चन्ना so मामा लालू माशाल्लाह नज़र चश्मो लगी वाले हाणे तव्हांखे नज़र अचांव पियो माशाल्लाह चश्मो लाए करे पोइ था ॾिसो तव्हांजे लाइ हिकिड़ो ख़ूबु शेर आहे वाह वाह मामा लालू तोखां धार थियां गुनहगार थियां साईं डॉक्टर साहब शेर मराणी साहब निंड पइजी वियो आहे वारा ईअं दाद करे तोखां धार थियां गुनहगार थियां तूं त ॿार थिए मां बि ॿार थियां आहे मामा तुंहिंजी मोहबत असांखे वणंदी आहे सो हिन वक़्तु जेका ॿी असांजी महिमान शख़्सियत स्टेज ते ईंदी पाण ड्रामा डायरेक्टर आहिनि प्रोड्यूसर आहिनि ॾाढा सुठा अदाकार बि आहिनि सो भलीकार चऊं था ताड़ियूं त हूअं ई कोन वॼाईंदो भलीकार ई चऊं था भला हा मंज़ूर आकाश साहिब गुज़ारिश आहे स्टेज ते मंज़ूर आकाश यारों कलाकार आवाज़ मोहन थोड़ो प्रोडक्शन थी अच्छा सही कोने हाणे मां गुज़ारिश कंदमि त असांजे सिंध जो तमामु सुठो एक्टर जेको बाक़ाइदा मुंहिंजो फेवरेट आहे हुन में मां इलाही सारो टैलेंट त ॾिठो आहे पर इलाही सारा एक्ट जेके आहिनि ऐं हुन खां पोइ जेकॾहिं ॻाल्हि कजे कॉमेडी जी त कॉमेडी जो किंग आहे ऐं तमामु सुठी पर्सनैलिटी उन्हनि जी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे मुंहिंजो भाउ आहे ऐं मूंखे पर्सनली इलाही पसंदि आहे तव्हां छा चवणु चाहींदो में उनखे न घुराइजो ऐं उनजो तारीफ़ बि करायां माशाल्लाह चवंदो आहे त साईं मुंहिंजो तारीफ़ वॾो ड्रिगो आहे छो त आउं पैदाइशी अदाकार आहियां सो ॾाढो सुठो असांजो दोस्त असांजो साथी नामियारो आर्टिस्ट साईं मुश्ताक जिसकानी साहिबु उन्हनि जो चश्मो चराग सेंचुरी ते परफॉर्म कंदो रहंदो आहे मॉडल आहे एक्टर आहे सुठो माण्हू बि आहे सो भरपूर इस्तक़बाल कजो ज़फ़र जिसकानी वलद मुश्ताक जिसकानी ये तो सच है कि कभी ना पहचानेंगे तुमको ये तो सच है कि कभी ना पहचानेंगे तुमको तुम जो हर रोज नया भेष बदल लेते हो सच कहा था मेरे यारों ने कि इश्क समंदर है जो बच्चों को निगल ले वाह 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 सही ज़फ़र जिसकानी वलद मुश्ताक जिसकानी बेठल टटरो आदम दस पतो ॿुधाईंदो ज़फ़र जिसकानी साहिब अवार्ड हासिल करे पियो नज़ीर हुसैन कलोड़ो साहिब जे था ऐं हाणे जंहिं शख़्सियत खे आउं सॾाइण वारो आहियां ज़राअत सां जिन दोस्तनि खे दिलचस्पी आहे त उहे दोस्त ज़रूरु उन दोस्त खे सुञाणींदा हूंदा PTV जे वक़्त खां वठी मुख़्तलिफ़ TV चैनल्स ते ज़रूरी प्रोग्राम ॾाढा ख़ूबसूरत हुन कया ज़रूरी प्रोग्राम छॾे बि चुको पर अमरीकन सुंडीअ जो ख़तरो अञा ताईं असांजे मुल्क मां वञे कोन्हे सो सम्झी विया हूंदो आउं कंहिंखे सॾियां थो ऐं रुॻो इहो दीद फेरियां थो त उहो साईं मुंहिंजो मोहसिन मुंहिंजो शफ़ीक दोस्त मूंखे नज़र किथे अचे साईं हेॾे वेठो आहे सो ॾाढो सुठो माण्हू कंपेयरिंग जो बि अंदाज़ हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे सो जीअं सैफुद्दीन सैफ साहिब जो मूंखे हिकिड़ो शेर यादि अचे थो त अंदाज़